सम्झे पियो त मूं वटि हथियार आहिनि, मूं वटि पैसो आहे, मां सुपर पावर रहियो आहियां, पर उन बावजूदि अञा ताईं 60 ॾींहं थी चुका आहिनि पर यूक्रेन फतह न थियो आहे, जेको ख़ुदि हिन लाइ तमामु वॾो सुवालु आहे रूस जे लाइ। हिनमहिल ताईं 18,000 बिल्डिंगूं तबाह थी चुकियूं आहिनि, 50 खां 60,000 माण्हू मारिजी चुका आहिनि, 12 खां 15,000 माण्हू ज़ख़्मी आहिनि, हज़ारे माण्हू 70 खां 80 लख माण्हू हिजरत कई आहे, $565 बिलियन जो नुक़सानु थियो आहे, पर हिनमहिल ताईं यूक्रेन फतह न थियो आहे। रशिया चयो आहे त असां टीं जंग में घिड़ी चुका आहियूं। टीं जंग जी शुरूआति या कीअं थींदो छा थींदो, हिकिड़े पासे चीन आहे जेको ताइवान ते हमला पियो करे, पर गॾोगॾु जापान ते बि हमले जो ख़दशो ज़ाहिर थियो आहे। नॉर्थ कोरिया साउथ कोरिया ते हमलो पियो करे। जितां यूक्रेन जो मसइलो शुरू थियो हुयो नेटो वारो, हाणे फिनलैंड बि नेटो में शामिलु थियण जी ॻाल्हि कई आहे। इन करे रूस बि फिनलैंड ते हमलो करे सघे थो कॾहिं बि, जेका जंग जी हिकिड़ी शुरूआति थींदी। पर उतां गॾोगॾु यूरोप जे अंदरि खोड़ सारा क्राइसिस, ख़ासि करे एनर्जी क्राइसिस आहे या खोड़ मसइला आहिनि। उते फूड जी शॉर्टेज थी चुकी आहे, माण्हुनि खे गैस कोन पियो मिले, उते क़ीमत वधी चुकियूं आहिनि, मिल्स बंदि थी चुकियूं आहिनि, उते बेरोज़गारी तमामु वधी चुकी आहे। इन सॼे किसे में भारत, ईरान, चीन या खोड़ सारा मुल्क तमामु वॾी अहमियत रखनि था। टाइम थोरो घटि आहे, मां इन करे थोरो मुख़्तसर करे अचूं था आपा ते। पर इन सॼे किसे में पाकिस्तान नोबडी आहे। पाकिस्तान खे पूछे कोन, पाकिस्तान जी हेॾी लपेट में अची चुको आहे, एॾो असांजो वार कढी चुको आहे। हिनमहिल के पाण सभु हिते रखा आहियूं, हिकिड़ो 2,35,000 कर्ज़ी आहे। 2008 खां 2013 ताईं पीपुल्स पार्टीअ 8 खां 16,000 अरब ते कर्ज़ु पुॼायो, नून लीग 20,000 अरब ते कर्ज़ु पुॼायो, इमरान खान इहो कर्ज़ु 30 अरब खां 50 अरब ते पुॼाए चुको आहे। हिनमहिल पाकिस्तान जी मौजूदा कंडीशन इहा आहे त हिकिड़े खां कर्ज़ु वठी ॿिया कर्ज़ लाहियूं पिया। जेसिताईं असांजी हिकिड़ी बि किस्त बंदि थींदी त असां खां वॾो धचको थींदो, वॾो माना क्राइसिस थींदो। ऐं जेका श्रीलंका जी सूरत हाल आहे, पाण काफ़ी दोस्तनि खे ख़बर हूंदी त उते खाइण पीअण लाइ का बि शइ मौजूदु न आहे, ऐं पाकिस्तान बि अनक़रीब इन सूरत हाल में अचण वारो आहे जेको असां कर्ज़नि में फाथा पिया आहियूं। पाकिस्तान अॻ में अमेरिका खां एड ॾींदो हुयो, उहो वापसि कोन वठंदो हुयो, पर जेको चाइना कर्ज़ु ॾिए पियो उहो रुपियो पियो असांखां वापसि पियो थो वञे। सऊदी असां खां बेज़ार थी चुको आहे, ईरान सां असां तालुकात ख़राबु आहिनि, यूरोपीय यूनियन सां जेको इमरान खान ॻाल्हाए जेको कयो उहो पाण सभिनी खे ख़बर आहे। उन ते पियो पिया आपा कमर ते था चऊं। आपा कमर सिंध हिकिड़ो अहिड़ो किरदारु हुई, हिकिड़ो अहिड़ो आवाज़ हुई जे पर इल्म, अदब, फिक्र, सम्झ, शऊर सां हज़ार अहिड़ा शागिर्द पैदा कया जेके सिंधी सियासी, मुआशी ऐं सकाफ़ती खुशहाल लाइ जिदोजहद कनि पिया। आपा कमर जो किरदारु सिंधी तारीख़ में सदाईं ज़िंदा रहंदो। जी असां हाणे गुज़ारिश कंदुसि अवामी जमहूरी पार्टी जे मरकज़ी अॻवान एडवोकेट मोहतरम जनाब सत्तार सत्ती साहब जन खे दुओ अची करे आपा ते पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि। मोहतरम जनाब एडवोकेट सत्तार सत्ती साहब। सबने एना प्लीज छाए त हींअर वक़्तु आहे थोरो कम घटि रोज़े जो आहे, चार जो टाइम ॾिनो हो त 5:30 अञा हाणे पर मतिलबु इहो त जेके बि ॻाल्हाइणो आहे उनजे बारे में उनखे हिकिड़ो सबूत पेश कयो, उनखे हिकिड़ो उनखे भेटा ॾियणी आहे बसि। ये तो मां हिम्मत कई मैं न लतीफ़ जे शहर सां कोड़े कयाऊं तुझो लिखन लख हज़ार जीव सब कह जीसी दर्शन धारों धार प्रेम तुझा पार कहना चाहिए केड़ा चव। स्टेज ते वेठल अदी नज़ीर नाज़ उमरानी साहब, इन हाल में वेठल भेनरो जे सिंध जे लतीफ़।
ॾुखियो थो थिए कहिड़ी ज़िंदगी बेवफ़ा आहे जे कलीम मलिक हाणे ज़िक्र कयो जॾहिं ज़रीना बलोच जी असां हिते वरसी पे कईसीं अॼु कमर वाहिद ऐं मूं गॾु वेठा हुआसीं कचहरी पे कईसीं अॼु साम्हूं घणियूं मश्किलियूं पे कयूं अॼु जी गाॾी साम्हूं बीठी हुई मूंखे चए ॾिस ड्राइवर मुंहिंजो गाॾी में वेठो आहे या न आहे वेठो हा मुंहिंजो ड्राइवर सां को फ़र्क़ु कोन पवंदो अॼु मां अक़ौम मुतहदा जी रिपोर्ट पढ़ी आयो आहियां कोरोना जो जेको टेम्पो आहे उहो घटि थियो आहे ऐं जॾहिं माण्हू फासिले ते हुजे 3 खां 5 फुट फ़ासिलो हुजे तव्हांखे मुंहुं ढकण जी बि ज़रूरत कोन्हे ऐं ग़ैर ज़रूरी असां पाबंदियूं पाण ते जेको लागू कयूं आहिनि पर घरेलू क़ौमी मयार इएं नथो थिए इहे कचहरियूं कयूंसीं मूंखे यादि अॼु अवामी तहरीक जे प्रोग्रामनि में बि ईंदी हुई अवामी तहरीक खां जीअं हे काफ़िलो उल्टो AGP में कॾहिं बि अॼु मुसलसिल अवामी जमहूरियत पार्टी जे प्रोग्रामनि में अचे अवामी तहरीक जे प्रोग्रामनि में बि ईंदी हुई की अवामी तहरीक जे प्रोग्रामनि में बि उहा फ़र्क़ु महसूसु न कराईंदी हुई त मां हिन फ़िक्र सां लाॻापियल आहियां मुंहिंजो स्कूल ऑफ थॉट हे आहे पर लॻंदो ई हो हुनजो गुफ़्तगू छो जो अॼु अबर मिडिल क्लास जी माई हुई ख़ुशहाल माई हुई दुनिया जहान घुमियूं पिया वठी PhD कयल माई उन्ही खे हिन अवामी सियासत जी ज़रूरत ई कोन्हे जे मथे क्लास जा माण्हू चवनि था सियासत रुॻो इक़्तिदार जे लाइ हूंदी सियासत इनक़िलाब लाइ हूंदी कोन्हे इहो हेठि क्लास सां जो रिश्तो जोड़णु मिडिल क्लास जी माई इहा ख़ुदि हिकिड़ी तब्दीली जी अलामत आहे इहे असांजे समाज अंदरि औरतुनि जो सियासत में हुजणु हाणे घटि पियो वञे थो तमामु तेज़ी सां अमूमन सियासत में बि माण्हुनि जो जेके ट्रेंड आहिनि जेके नारा आहिनि उहो घटि पिया वञनि था उनजो सबबु इहो आहे जो सियासी पार्टियुनि माण्हुनि सां वैसा घातियूं कयूं आहिनि हिकिड़नि माण्हुनि रोटी कपिड़ा मकान जूं ॻाल्हियूं कयूं कंहिं नया पाकिस्तान जूं ॻाल्हियूं कयूं 74 सालनि खां वठी का ख़बर नथी पवे त ही रियासत कहिड़े रुख में हले थी पई हिन रियासत ते मखसूस तबक़नि कब्ज़ो कयो तंहिं करे अॼु जो रूह तॾहिं ख़ुशि थींदो जॾहिं तव्हां थोरो ख़ामोश त थियो असां आपा ते बि अचूं था आपा जो इहो ई मक़सदु हो न अवाम ख़ुशि आहे हा तंहिं करे हे जेको 7 करोड़ माण्हू आहे जेको 74 साल खां वठी जमहूरियत लाइ ऐं हक़ीक़ी जमहूरियत लाइ ऐं गुड गवर्नेंस लाइ ॿाॾाए थो पियो हिते तव्हां केतिरा तजुर्बा कंदो 74 सालनि खां वठी तव्हां तजुर्बा कयो था अॼु सॼी दुनिया अंदरि ही मुल्क हिकिड़ी नाकाम रियासत तौरु डिक्लेयर थी आयो आहे तव्हां पंहिंजनि वाटनि में तव्हां ज़रदारी लीग मार्फत ऑपरेट कई वे तव्हां इमरान खान मार्फत तव्हां ऑपरेट कयो वे तव्हां नवाज़ लीग मार्फत ऑपरेट कयो वे तव्हां उन्हनि माण्हुनि खे जेके बाग़ी आहे जेके कमर वाहिद जहिड़ा नज़रिया रखंदा ख़्याल रखंदा तसवर रखंदा उहे गद्दार आहे उहे राय जा एजेंट आहे हे जेके अज़ीम सूरमा तव्हां तटे जे शिराज़नि खां वठी कश्मीर जे मज़ारनि ताईं तव्हां चौधरियुनि ताईं तव्हां इहे सभु गॾु कयो इन्हनि साबित कयो त हे 74 सालनि खां हे रियासत हलाइण ते क़ाबिल न आहिनि अचो सभु हेठि तबिके जा माण्हू अॼु कमर वाहिद जहिड़ा माण्हू हे अॼु जहिड़ियूं फैमिलियूं अचो हे असेंबलियूं ठगनि वॾेरनि जूं आहिनि हे MLA ठग वॾेरा MLA MPA ठग वॾेरा कंहिं हिकिड़े MPA चयो त 14 सालनि खां वठी तव्हां हे रताओ करे छॾियो आहे का हुकूमत नाले का शइ आहे त हिकिड़ो MPA को MLA चवे त तव्हां सिंध जे माण्हुनि खे जमहूरियत कसीवे सिहत कसावे रोज़गार कसावे अचो त पाण सभु गॾु थियूं जमहूरियत कॾहिं ईंदी जॾहिं ही अॼु सभु असेंबलियुनि में ईंदी जॾहिं क़ौमी असेंबलियुनि में ही बर्गर क्लास जूं मायूं न पर जेसिताईं पोरे तबिके जूं मायूं सिंध असेंबली में न ईंदियूं
क़ौमी असेंबली में न ईंदियूं, सेनेट में न ईंदियूं, ओसि ताईं मज़लूम ऐं महबूब क़ौमुनि जी निजात नामुमकिन आहे। महिरबानी। तोखे केरु विसारे साईं, तोखे विसारण ओखो हूंदो, पंहिंजो पाण सां दोखो हूंदो, जेसी मौत न मारे साईं, तोखे केरु विसारे साईं। दोस्तों ऐं साथियों, हाणे आउं गुज़ारिश कंदुसि अवामी जमहूरी पार्टी जे ऑफिस सेक्रेटरी मोहतरम जनाब डॉक्टर असलम परेज़ उमरानी साहब जिन खे उहो अची करे आपा ते पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि। मूंखे दोस्तनि चयो त आख़िर में ॻाल्हाइजो। मूं चयो त हाणे आपा कमर ते माण्हू घटि था ॻाल्हाइनि, तंहिंजे करे आउं अचां ऐं आपा कमर ते ॻाल्हायां। आपा कमर वाहिद सां असांजो मुंहिंजो 50 सालनि जो वास्तो आहे। आउं जॾहिं 72 में मैट्रिक में पढ़ंदो हुउसि मॉडल स्कूल में, तॾहिं आपा कमर पहिरियों दफ़ो मॉडल स्कूल जी हेड मिस्ट्रेस थी आहे ऐं असांखे कॾहिं कॾहिं अंग्रेज़ी ग्रामर जी पढ़ाईंदी हुई। ऐं मुंहिंजो आपा कमर खे जॾहिं ॾिठो त असांखे लॻी त हिकिड़ी उस्ताद आहे जंहिंजो सॼो तवजह पंहिंजे तइलीम ऐं इल्म ॾांहुं आहे। इहा आपा कमर जी पहिरीं सुञाणप हुई। पर जॾहिं मुंहिंजी वालदा जी ज़रीना बलोच सां संदसि दोस्ती थी, असांखे वेझे अचण जो मौक़ो मिलियो, जॾहिं वेझड़ाई खां ॾिठोसीं त मूंखे हाणे हिन दौर में अहसासु थिए थो त औरत जी ज़िंदगी केॾी ॾुखी ज़िंदगी आहे, केॾी तकलीफ़ दह ज़िंदगी आहे। माण्हू चवनि था त आपा कमर अमेरिका में रहंदी हुई, अमेरिकी नेशनल हुई, आपा कमर एजुकेशनिस्ट हुई, पर आपा कमर इन मंज़िल ताईं पहुती कीअं? आपा कमर उहा जदोजहद कई कीअं? उन जो माण्हुनि खे घणनि खे ख़बर कोन हूंदी। आपा कमर नसरपुर जे काज़ी घराणे जी औरत हुई, तइलीम इल्म जे घराणे जी औरत हुई, पर हुन ज़िंदगीअ जी उन्हनि औरतुनि मां हुई जेके बग़ावत कनि थियूं। असांजूं काफ़ी औरतूं ज़िंदगी में बग़ावत कनि थियूं, पर बग़ावतुनि में नाकामी खां पोइ उहे मायूस थियो वञनि, ख़ामोश थियो वञनि, पीड़ा में अचो ख़तमु थियो वञनि। पर आपा कमर पंहिंजी मर्ज़ीअ जी शादीअ जी घुर कई, पंहिंजे वालिद खां, पंहिंजे माइटनि खां, जिन हुनखे इजाज़त कोन ॾिनी। आपा कमर उहा पंहिंजी मर्ज़ीअ जी शादी कई ऐं पंहिंजी पसंदि मञराई। आपा कमर जी पहिरीं बग़ावत इहा हुई ऐं आपा कमर जी ॿी बग़ावत ज़िंदगी जी उहा हुई जिन जी घणनि खे ख़बर कोन हूंदी। तॾहिं आपा कमर मुंहिंजी वालदा जी दोस्त हुई ऐं असीं सियासत में हुआसीं। आउं एग्रीकल्चर कॉलेज जे 3rd ईयर में हुअसि। असांजा दोस्त के सिंध यूनिवर्सिटी में हुआ, के ॿियनि हंधि ते हुआ, असीं अवामी तहरीक में हुआसीं। तॾहिं आपा कमर मुंहिंजी माउ सां ॻाल्हि कई त मुंहिंजो घरवारो, मुंहिंजो मुड़ुसु, जेका औरतुनि जी आम ज़िंदगी थिए थी, आउं हेॾी पढ़ियल आहियां, मूंसां विढ़े थो, मुंहिंजी ख़्यालु कोन थो करे, मूंखे ॿारनि जे साम्हूं मारे थो ऐं आउं हुन सां रहणु नथी चाहियां, आउं हुन सां गॾु ज़िंदगी गुज़ारणु नथी चाहियां। पर हू ज़बरदस्ती मुंहिंजे घर में थो अचे, हू घर मुंहिंजो वरितलु आहे, मुंहिंजे नाले ते आहे, मुंहिंजे ॿारनि जे साम्हूं हू ज़ुल्म थो करे। अमां पलीस साहिब सां ॻाल्हि कई, असां 3 माण्हुनि जी ड्यूटी लॻी। मोलाबश खोसो जेको कराची सिंध यूनिवर्सिटी में पढ़ंदो हो, आउं जेको उन वक़्त में ज़रई कॉलेज में पढ़ंदो हुउसि, ॿियो मोहम्मद अली टालपुर उन वक़्त में 1st ईयर जो जेको शागिर्द मुस्लिम कॉलेज जो। असीं 3 ॼणा तयारी करे विहण जे लाइ वियासीं ऐं उहो दौर हूंदो, असांखे चवंदो हू तमामु बदमाश माण्हू आहे, गुंडरू आहे। असीं डिॼी पाण सां गॾु छुरियूं खणी वियासीं लिकाए, ऐं हू वाक़ई नशे जी हालत में आयो ऐं आपा सां झेड़ी करण जी कोशिशि कई। असां हुन सां विढ़ियासीं ऐं उनखे भॼाए छॾियोसीं। आपा कमर सां असीं ॾिनल हुआसीं, डप में हुआसीं। आपा कमर सां विहारियो, असांखे चांहि पियारियईं, चयो तव्हां मुंहिंजी जान छॾाई। उन खां पोइ उन माण्हूअ सां उनजी ज़िंदगी मां जान छुटी ऐं हुनजे ॿारनि साह पटियो। आपा कमर जा 2 पुट ज़ुबैर ऐं सोहेल। ज़ुबैर जेको आहे सो आपा सां ॾाढो अटैच हो। असांखे ॿुधाईंदी त हीउ जेको आहे आउं वञा थी पढ़ाइण जे लाइ, ॾिसे थी त अम्मा खे टाइम कोन्हे त मुंहिंजे लाइ मानी ठाहे थो छॾे, मुंहिंजे लाइ शरबत ठाहे थो छॾे,
मुंहिंजो ख़्यालु करे थो ऐं सोहेल मुंहिंजे भाउ जो क्लास फेलो हो ऐं अयाज़ जो ऐं अर्रो ॿार हो, मस्तीखोर हो, शरारती हो ऐं उन जूं शरारतूं आपा जी दिलूं, आपा जो प्यारु ॿिन्ही ॿारनि सां तमामु घणो हो। आपा जॾहिं अमेरिकन नेशनल थी ॿार पाण सां गॾु वठी हली वई ऐं ॿारनि खे उते पढ़ायईं त उते रही कोन का उन्हनि खे पढ़ाइनि में आणे पंहिंजूं PhDयूं कयईं पर पंहिंजे वतन में मोटी आहे। अॼुकल्ह असां मां घणा माण्हू अहिड़ा वेठा आहिनि जेके हिते वेठा आहिनि ऐं सोचनि पिया असीं अमेरिका कीअं वञूं। हिकिड़े मिंट लाइ हीउ नौजवान वेठा आहिनि चवंदा असीं ॿाहिरि कीअं वञूं, तुर्की कीअं वञूं, मलेशिया कीअं वञूं, पर आपा कमर उन्हनि मंझां हुई जेका ॿाहिरि वई पंहिंजी तइलीम मुकरर कयईं, पंहिंजे ॿारनि खे सेट कयईं ऐं मोटी आई ऐं पंहिंजे पढ़ाईअ ते ऐं ॿियनि ते हिकिड़े दफ़े ग़लतीअ सां आपा फैकल्टी हुई पंहिंजे एजुकेशन जी यूनिवर्सिटी में ऐं आपा कमर हुजत सां के माई जी सिफारिश करणु वियुसि त आपा हिन खे दाख़िला ॾियारणी आहे। आपा कमर चयो त दाख़िला त मूं वटि मेरिट ते थींदी आहे, दाख़िला लाइ त हुनखे टेस्ट पास करणी पवंदी, दाख़िला लाइ त हुन जूं मार्कूं थींदियूं, तंहिंजे करे हुनखे चओ त वञी पढ़े। मूं वटि जेका आहे सा इहा ॻाल्हि कंहिंखे आउं हक़ मारे कंहिंखे हक़ ॾियां ऐं अॼु जे दौर में मेरिट जी लताड़ पई थिए। अॼु जे दौर में पढ़ाई सानवी शइ आहे, सिफारिश पहिरीं ई आहे, पर आपा कमर वटि उहो मेरिट, उहा पढ़ाई, उहा इल्मु उहो पहिरीं ई हो। अॼु जॾहिं आपा कमर खे असां ख़राज तहसीन पेश कयूं था, जॾहिं उनखे यादि करियूं था, जॾहिं उनखे पंहिंजो सारूनी था करियूं, तॾहिं असांखे ज़हन में इहा ॻाल्हि रखणु खपे त हिन मर्दाणे समाज में हिन दुनिया मंझि औरतुनि खे जंहिं ॾाके ते हू पहुती हुई उन लाइ वॾी महिनत करणी पए थी, वॾी जाखोड़ करणी पए थी ऐं औरतुनि खे जेको मर्द हासिलु कनि था उन्हनि लाइ वॾी कोशिशि वठणी पए थी। ऐं असांजे नौजवाननि खे, दोस्तनि खे आउं इहो ॿुधाइणु थो चाहियां त औरतुनि जी तव्हां इज़त करियो, पंहिंजी माउनि जी इज़त करियो, पंहिंजी भेनरुनि जी इज़त करियो, उन्हनि जी मर्ज़ियुनि जा ख़्याल रखो ऐं उन सां गॾिजी कमु करियो। मूंखे यादि थो अचे त जॾहिं आउं एबरडीन में पहिरियों दफ़ो PhD करणु वियो हुउसि तॾहिं मूंखे आयरिश टीचर चयो त घर जी सफ़ाई केरु कंदो आहे? मुंहिंजो मुंहिंजी घरवारी कंदी आहे। त चई बाथरूम मुंहिंजो त क्लीनर ईंदी आहे, उहा सफ़ा कंदी आहे। चई तूं छा कंदो हुई? त मूं लाइ इहो जेको सुवाल हो सो अजीब सुवाल हो उन वक़्त में, पर पोइ मूंखे अहसासु थियो त हिन तरक़ी याफ़्ता मुआशिरनि में जेका ॻाल्हि असीं मर्दनि लाइ घटि करे सम्झूं था, जेका हेठि करे सम्झूं था, उहा बहितर ॻाल्हि आहे। उहो रिश्तो बराबरी जो रिश्तो आहे। उहो कम तव्हांखे गॾिजी करणा आहिनि, उहे घर तव्हांखे गॾिजी हलाइणा आहिनि। तव्हांखे तॾहिं असीं चवंदासीं सियासत में औरतूं बराबरी कनि। कॾहिं बराबरी कंदियूं? जॾहिं असां उनखे घरनि में बराबरी ॾींदासीं, जॾहिं असां हिन समाज में बराबरी ॾींदासीं, जॾहिं उनखे तइलीम में बराबरी ॾींदासीं। छोकिरो जेकॾहिं इश्क करे त जाइज़ आहे, छोकिरी इश्क करे त ॾुहारी आहे। जॾहिं छोकिरो बग़ावत करे त बहादुर आहे, छोकिरी बग़ावत करे त उहा कारी थियण जे लाइक़ु आहे। असांखे ही सिंध जो समाज बदिलाइणो पवंदो, तब्दील करिणो पवंदो, हिन में नओं समाज जोड़णो पवंदो ऐं उन में आपा कमर बि कोशिशूं वरितियूं, अमा ज़रीना बि कोशिशूं वरितियूं, पर उन में सिंध जे लखनि मर्दनि जी ज़रूरत आहे, उन में लखनि औरतुनि जी ज़रूरत आहे त असां अहिड़ो समाज ठाहियूं जंहिंमें औरतूं पंहिंजा हक़ वठी सघनि ऐं औरतूं हिकिड़े इंसान जीअं, बराबरी जे इंसान जीअं जी सघनि। महिरबानी। दोस्तों हाणे गुज़ारिश थी कजे सिंध तरक़ी पसंद पार्टी लेडीज़ विंग जी मरकज़ी सदर अदी हाकिम ज़ादी थिबो साहिबा जन खे दुओ अची करे ख़्यालनि जो इज़हार। सभिनी भेनरूं जेके बि आयल आहिनि उहे सभु यकीननि आपा सां लाॻापियल आहिनि। जेकॾहिं हिकिड़ो ॿ मिंट जे लाइ बि जेकॾहिं हुनखे केरु बेटा ॾियणु चाहे त उहो ज़रूरु पंहिंजो नालो ॿ लफ़्ज़ हुजनि, ज़रूरी कोन्हे त असां वॾी पहिरीं असां अदी नज़ीर खे जस था ॾियूं जे ही मेड़ा कोको ठाहियो ऐं असांजी सभिनी भेणुनि खे
आपा कमर वाहिद जी जी असां ॻाल्हि कंदासीं त सम्झां थी त ज़माना लॻी वेंदा हलिया ऐं मुंहिंजी आपा सां जॾहिं मुलाक़ात थी त मूंखे हीअं लॻो त आउं पंहिंजी माउ सां मिली आहियां। मुंहिंजी माउ गुज़ारे वई आहे। त जॾहिं आपा कमर वाहिद सां असां वियासीं दावत ॾियणु वियासीं योम मादरी वतन जी, ऐं अदी करीमा चाचा आशिक़ वारा सां वियासीं त हुन असांजी तमामु घणी इज़त कई ऐं तमामु हिकिड़ी इहा त सभिनीनि जेका रखियूं आहिनि ॻाल्हियूं त हुन में इहे त सभु सलाहियतूं हुयूं, पर यकीन करियो त हुन में जीअं हिकिड़ी घरेतड़ी माई थिए ऐं सभिनी खे संभाले ऐं हुन में इहा तमामु वॾी ॻाल्हि हुई त हिकिड़ी मोहबत वारी माउ ऐं सिंध जी हमदर्द। जॾहिं मूं चयोमांसि त आपा कमर तव्हां चांहि छॾियो त आउं ठाहियां थी, ऐं चांहि ठाहे आईसि त इलाही त मूंसां कचहरी वेही कई ऐं मूंखे चयईं हाकिम ज़ादी डायरी खणी आई आपा? मूं चयो खणी आई आहियां। त हुन मुंहिंजी डायरी में लिखियो त हाकिम ज़ादी मुंहिंजी धीउ हुजे हा त तो जहिड़ी हुजे हा। पोइ हुनखे भाकुर पातो त मूं चयो अमा मुंहिंजी अम्मा गुज़ारे वई आहे आपा। चई हाकिम ज़ादी कॾहिं इहो न सोचे त तुंहिंजी माउ गुज़ारे वई आहे। त अहिड़ा माण्हू अनमोल माण्हू आहिनि जेके सदर में पैदा थिया ऐं ॾाढा वरी घर जे हवाले सां नौकिरियाणी आई त हुन घर जी सफ़ाई कई, पाण उथी चई हाकिम ज़ादी हीअं सफ़ाई कोन थींदी आहे। मूं चयो आपा तव्हां अमेरिका में अची भले किथे बि रही हुजां ऐं उथी हुन झाड़ू खणी हुन पाण सफ़ाई कई आहे ऐं सॼे घर जो कमुकार इहो सॼो आपा पाण पई करे। त असां जेतिरी बि आपा जी ॻाल्हि करियूं आपा कमर वाहिद जी इलाही घटि आहे। त चई हाकिम ज़ादी जॾहिं आउं पंहिंजे पुटनि वटि वेंदी आहियां त उते आउं पंहिंजे पुटनि सां गॾु कोन रहंदी आहियां। मुंहिंजो छो अची बस न रहंदी आहियां, धार रहंदी आहियां। जी ज़रीना बलोच घणो यादि हुई, अदी नज़ीर आहे ऐं अदा अयाज़ आहे, इहे तमामु घणा हुनखे यादि हुआ। ऐं ॻाल्हि कंदी त हाकिम ज़ादी इहे मुंहिंजा पंहिंजा आहिनि ऐं मुंहिंजा वेझा आहिनि ऐं बहादुरनि वांगुरु अकेले सिर्फ़ु ज़िंदगी गुज़ारी आहे। केरु ईअं गुज़ारे ॾाढो ॾुखियो गुज़ारण। असां आपा जे लाइ जेतिरो ॻाल्हायूं जेतिरियूं बि ॻाल्हियूं करियूं उहो इलाही घटि आहे ऐं अलाह हुनखे जन्नतुल फिरदौस में जॻह ॾे ऐं असां सभिनी जी दुआऊं आहिनि आपा सां। महिरबानी वरी के ॿियो छा आपा खे ॻाल्हाए। हाणे किताब पढ़ण लाइ गुज़ारिश कंदुसि अदी फरहीन मुगल खे त हू अची करे आपा ते पंहिंजे ख़्यालनि जी ॻाल्हि। फरहीन मुगल घणा मिंट चिड़ी था वञे माण्हू सभु न सुहिणा, माण्हू सभु न सुहिणा, पखी सभु न हंज, कंहिं कंहिं माण्हू मंझि अचे बूअ बहार जी। ऐं उहा बहार जी बूअ आपा डॉक्टर कमर वाहिद हुई। छाकाणि जो मां हिन बार न स्टेज ते वेठलनि खे मुखातिब थींदसि न मां हेठि वेठल खे मुखातिब थींदसि। मूं वटि टाइम जी इलाही कमी आहे ऐं मुंहिंजी कोशिशि हूंदी आहे त मां सभिनी जा नाला न खणा। बहितर आहे त पंहिंजा नाला हर कोई पाण सुञाणे। आपा कमर वाहिद जो प्रोग्राम कॾहिं सोचियो बि न हुओसीं त आपा कमर वाहिद हली वेंदी। उन लाइ असां वेही उन जूं यादूं यादि कंदासीं। उहा यादुनि जहिड़ी न हुई, उहा मौजूदा हुई, उहा मौजूदा सूरत हाल हुई, उहा मौजूदा एजुकेशनिस्ट हुई, उहा मौजूदा जेका आहे उहा सियासी वर्कर हुई, उहा मौजूदा माउ हुई, उहा मौजूदा हिन सॼे समाज जो हिकिड़ो बहितरीनु हिसो हुई। पर इहो यकीन न पियो अचे त आपा कमर ईअं हली वेंदी असांखे छॾे। जीअं अदा असलम ॿुधायो त अदा असलम जेके तव्हां ॻाल्हियूं ॿुधायूं यकीन कयो इहे सॼियूं ॻाल्हियूं आपा यकीन ई कंदी हुई। हिन में तव्हां को बि ग़लति बयानु न कई, छो जो आपा कमर जी ज़रीना तमामु घाटी दोस्त हूंदी हुई ऐं उहो तव्हांजे बचपन जूं ॻाल्हियूं बि असांखे ॿुधाईंदी हुई। त आपा नज़ीर नाज़ ऐं आपा नज़ीर कुरैशी जो जा बि पुराणा किसा मुंहिंजे घर वेठी हूंदी, छो जो मंझंदि जी मानी आपा जो रूटीन ठहियलु हुई त या त नासिर जे घर वेंदी पर घणो करे मूं वटि ई हूंदी हुई ऐं मूं वटि ईंदी हुई ऐं पोइ वेही कचहरी कंदी। मुंहिंजा हूअ नौकर पचाईंदा पर आपा लाइ मां पाण पचाईंदी हुअमि। पोइ वेही कचहरी कंदी, पोइ पुराणियूं ॻाल्हियूं नयूं ॻाल्हियूं। पर आपा जो इहो हो त जंहिंसां प्यारु कंदी उन में पंहिंजो साहु विझंदी हुई ऐं मूं में आपा जो एॾो साहु हो
पर शायदि मूं में घटि हुअसि, मुंहिंजी धीअ में घणो हुअसि। उहा हुनजी ॾोहिटी हुई ऐं हुन ॾोहिटीअ जे करे इलाही दफ़ा आपा को मां हिन उमिरि में बि मार खाधी। आपा लिहाज़ न कंदी, जेकॾहिं मां हुनखे चवंदी हुअमि ठका मूंखे चमाट धकु जेका शइ हूंदी हुअसि ठका करे हणी विझंदी, चवंदी तूं मुंहिंजी ॾोहिटीअ खे हीअं चयो आहे। आपा कमर वाए त मुंहिंजे ख़्याल मां नथी ॻोल्हे सघां। चवंदा न ढूंढोगे मुल्को मुल्को मिलने के नई नायाब हम। सो इहा नायाब शख़्सियत रहमान जी हिकिड़े अदा शाइरी पढ़ी, उहा वाकई शाइरी डिज़र्व करे पई आपा कमर वाहिद खे। त उहे शख़्सियतूं जेके नायाब हूंदियूं आहिनि उहे हली बि वेंदियूं आहिनि ऐं पोइ उन्हनि खे असां रुॻो ॻोल्हींदियूं आहियूं। असांजूं अखियूं ॻोल्हींदियूं आहिनि, असांजे रूह ॻोल्हींदियूं आहिनि। ऐं हिकिड़ो ॾींहुं अॻु में आपा कमर मूं वटि आई त दर्जे खां कपिड़ा सिबराइणा आहिनि। फरी मूंखे दर्जी ॻोल्हे ॾे, चयो आपा तव्हांखे मां दर्जे खां कपिड़ा सिबराए थी ॾियां। सो हिकिड़े ॾींहुं अॻु में जी ॻाल्हि जेका रोज़ अचण वारी, यानी आपा जी बीमारियूं, आपा जी हिकिड़ी अखि लॉस थी वई पर आपा खे परवाह ई न, ऑपरेशन थी पई वञे। चई मूंसां गॾु यास्मीन लेडी नासर ॻाल्हि, मां चयो आपा छो मां मरी वई आहियां छा? आपा को अॻु में मां अस्पताल में बीठी आहियां ऐं आपा सुबुह 8 बजे टाइम न मां जे करे अकेली पहुती आहियां। ऐं जॾहिं आपा आई आहे 11 बजे आई आहे, 10:30 याने, त मां जोरी ओटी में गिरे। मूंखे डॉक्टर मना कयो, मां चयो न मां हुनजी धीउ आहियां, मूंखे हुन सां गॾु बीहणो आहे हिते, मां तव्हां ते यकीन नथी रखी सघां। ऐं मां पोइ हुते गॾु बीठमि, मां पोइ ऑपरेशन थियो, उनको आपा जी नज़र हली वई। मां आपा मां नथी चई सघां त आपा जो ऐं मुंहिंजो कहिड़ो अटूट रिश्तो, कहिड़े क़िस्म जो हुन रिश्ते खे को नालो ई नथी ॾेई सघां। माउ धीउ जो रिश्तो त हूंदो आहे, मुंहिंजी माउ त हुई पर मुंहिंजी दोस्त बि हुई, मुंहिंजी मेंटर बि हुई। ऐं वॾी ॻाल्हि त आपा मूंखे पढ़ायो हुयो B.Ed में, आपा मुंहिंजी उस्ताद बि हुई यूनिवर्सिटी में। ऐं आपा खे जेको चवंदा बख्ती वाइस चांसलर बि उहो मां हुन महिल जनरल इहो गवर्नर कमाल हूंदो ऐं मां उन खां ज़ोरी आपा कराईंदो आहियां। आपा जी ख़्वाहिश न हुई पर मूंखे जीअं हलाना सां हुनजो जहिड़ो थियो। मां चयो आपा तव्हां हिकिड़ी लेडीअ खे मां हिते ॾिसणु थी चाहियां। पाकिस्तान जी हिस्ट्री में का औरत अञा ताईं नथी, सिंध यूनिवर्सिटी जी VC, मां चाहियां थी त तव्हां हिन ते थियो। ऐं आपा डिज़र्व पई करे। पोइ आपा उन ज़माने में वाइस चांसलर थी ऐं पोइ मुंहिंजी त शादी थी। मां त आपा सां टच में रहियमि कोन, थोरो टाइम रहियमि। पोइ वरी ज़िले काउंसिल में आयासीं त आपा बदर उनजी भेण, जहिड़ी आपा कमर तहिड़ी आपा बदर मुंहिंजे लाइ त ॿई हिकु जहिड़ियूं। पर आपा कमर जो रोल, तव्हां सियासी रोल ॿुधायो, सियासी रोल त पंहिंजी जाइ ते हुनजो हूंदो हो ऐं मूंसां जहिड़ो हूंदो सॼी ॾींहुं पीपल्स पार्टी घटि वधि ॻाल्हाईंदी, इमरान ख़ान जो फेवर वठंदी। पर मां आपा खे कॾहिं न रोके सघंदी हुअमि त आपा तव्हां छो था असांजी पार्टी खे घटि वधि ॻाल्हायो। छो जो हाणे आपा कमर खे रोकण जो मतिलबु छा आहे? आपा कमर खे रोकण जो मतिलबु आहे त पाण खे पूरो करिणो। सो मां खिलंदी हुअमि, चवंदी हुअमि आपा ठीकु था चओ, आपा ठीकु था चओ। वरी थोरो मां फेवर कंदी हुअमि, शहीद बीबीअ जे नाले ते पाण बि कुझु ॿुधणु पसंदि न कंदी ख़िलाफ़ु, पर मौजूदा पार्टीअ जे ख़िलाफ़ु हूंदी मुंहिंजे। मूंखे चवंदी छा ॾिनो त ईअं कयो थी। बहरहाल आपा कमर हिकिड़ो ॾींहुं अॻु में अथई, वरी राति जो मां कॉल कई मां, छा बि राति हुई। आपा खे जेकॾहिं बर्थडे विश न कयो आपा कावड़जी वेंदी। आपा खे बर्थडे विश एनी हाउ करणी, पर मां घुराए करे पंहिंजे घर केक कटाए आपा जी बर्थडे कंदी हुअमि। पोइ गिफ्ट ॾींदी हुअमि, जेका बर्थडे हूंदी या कंहिं होटल में कंदा हुआसीं। मदर डे हूंदी त आपा कमर सां मदर डे मल्हाइबी। हाणे शब रात ते थी मां हुनखे फ़ोन कयां त आपा कमर न कयो, पर ऑनलाइन। छो ऑनलाइन आपा छो थी फ़ोन करे? हिकु दफ़ो कयूं, ॿ दफ़ा कयूं, 3 दफ़ो मां लाइक फॉर्मल थी त भई आपा हाणे फ़ोन न कयो आहे। सुभाणे पुछंदी, चवंदी मां आपा मां त तव्हांखे फ़ोन कई। मां वरी आपा जे पुट खे अदा ज़ुबैर खे अमेरिका में मां हाणे को टाइम कोन ॿुधमि, तव्हां मूंसां मिसबिहेव कयो, को टाइम न ॿुधमि। सो मां जेको अदा ज़ुबैर खे हुते वॉइस करे छॾी। मां चयो अदा आपा जेका आहे उहा फ़ोन नथी अटेंड करे ऐं ऑनलाइन आहे। चई अदी एज़ यूजुअल कॾहिं कॾहिं न अटेंड कंदी आहे। सो वरी सुबुह जो उथी मां कॉल कयमि त आपा अदा ज़ुबैर जी कॉल हुई, पर मां अदा ज़ुबैर खे लिफ्ट न करे मां आपा कमर खे कॉल कई। आपा कॉल अटेंड न पई करे, ऑनलाइन हुई। एतिरे मां आपा अदा ज़ुबैर जो फ़ोन कयां त रोए, चयो मां पास बि मुंहिंजूं त रड़ियूं निकिरी वियूं। अञा ताईं मां ट्रॉमा में आहियां, मुंहिंजो दिलि तस्लीम नथो करे। मुंहिंजे ख़्याल में हिते वेठल कंहिं माण्हू जो दिलि तस्लीम नथो करे त आपा कमर अॼु असां में कोन्हे। अॼु आपा कमर जा असां रुॻो तस्वुराती ख़्यालनि में था आणियूं। असांजे साम्हूं आपा कमर वेठी आहे, मुंहिंजे साम्हूं आपा स्टेज ते वेठी आहे, मुंहिंजे साम्हूं आपा स्पीच थी करे, मुंहिंजे साम्हूं आपा दड़का थी ॾे।
मुंहिंजे साम्हूं आपा पॉलिटिक्स ते बहस थी करे, मुंहिंजे साम्हूं आपा नज़ीर खे थी किताब ते दड़का ॾे, मुंहिंजे साम्हूं आपा हर माने आपा वटि सच हूंदो, कूड़ी आर्टिफिशियल हरकत हिकिड़ी बि ॻाल्हि न कंदी, जेका हूंदी आहे चङा मुंहं ते करे ॾींदी। आर्टिफिशियल न त तूं ॾाढो सही लिखियो आहे, न न तूं ॾाढी सुठी स्पीच कई आहे, न न हेठि लथो न आहे आपा तव्हांजी के चङी तरह फेंटी लाथी न आहे। सो इहो आपा जो हूंदो, पर हाणे टाइम जी ॻाल्हि बि आहे ऐं ॿी ॻाल्हि त डेमोक्रेसी बेस्ट राइट और बेस्ट रिवेंज, मां रिवेंज वठी छॾियोमांसि चई करे। सो हाणे इहो आहे त आख़िर में हिकिड़ो शाल लतीफ़ जो शेर त चयो, पर अलामा इक़बाल चई वियो, हज़ारों साल नरगिस अपनी बेनूरी पे रोती रही, हज़ारों साल नरगिस अपनी बेनूरी पे रोती रही, बड़ी मुश्किल से होता है चमन में दीदावर पैदा, ऐं उहो बि मर्दनि लाइ चयो, पर हीअ असांजी दीदावर हुई, हीअ असांजी औरत दीदावर हुई। हर शेर मर्दनि लाइ न हूंदो आहे, कुझु शेर असां औरतुनि लाइ बि आहिनि, त उहो औरत जे नाले ते इंतहाई दीदावर दिलेर बहादुर न ड्रिजंदड़ औरत हुई, जंहिंजी न ड्रिजण जी स्टोरियूं अदा सॼियूं ॿुधाए छॾियूं। अदा असलम त कीअं हुन छा कयो, पर अदा ज़ुबैर जी ॻाल्हि इहा ॿुधाए त अदा ज़ुबैर हुनखे ॾाढो प्यारु कंदो, हू वेंदी हुनखे नेल पॉलिश हणंदो, मेकअप कंदो, हिते आयो त बि मेकअप जो सामान वठी आयुसि, सुठा सुठा कपिड़ा चवंदोसि पाए। अदा ज़ुबैर बि हुनजी धीउ हुई, पुट खां वधीक एॾो ख़्यालु कंदो। सो मां उनखे बि सल्यूट कंदसि जो उहो पुटु थी करे धीअ जो किरदारु अदा कई, न त धीअर थी पुट जा किरदार अदा करे करे असांजे मथां छा थी विया आहिनि, मञोती काथे ई कोन्हे। जीअं पुटु जीअं सिंध, जीअं भुटो, जीअं सिंध, जीअं लतीफ़, पहिरीं जीअं सिंध, पहिरीं जीअं सिंध, जीअं औरत, सही आहे, जीअं भुटो, जीअं सिंध, जीअं लतीफ़। हाणे आउं गुज़ारिश थो करियां मशहूरु तालीमदान आपा कमर वाहिद जे भाणे जे मोहतरम जनाब नासिर काज़ी साहब जन खे त उहो अची करे आपा ते पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि। मरहूम आपा कमर वाहिद साहिबा कंहिं तारीफ़ जी मोहताज न आहे, ऐं पाण मशहूरु तालीमदान हुई, पाण मशहूरु माना हर कंहिं शोबे में पंहिंजो पाण खे हुन मञायो। ऐं असांजे माना नंढे उमिरि खां वठी मूंखे पालियईं, ऐं हिन मक़ाम ते माना पुॼाइण में हुनजो पंहिंजो हिकिड़ो किरदारु आहे। ऐं मां इहे लफ़्ज़ चई पंहिंजो जाइ वठंदुसि त अलाह ताला खेसि जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम अता करे, आमीन। साथियो, हाणे आउं गुज़ारिश कंदुसि मोहतरमा आदि नज़ीर नाज़ साहिबा जन खे त उहो अची करे आपा ते पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तव्हां सभई गॾु थिया आहियो अदी कमर वाहिद खे भेटा पेश करण लाइ उन ताज़ियत थी, पर अॼु ज़रीना बलोच जो बि ॾिठमि, उहा अदी ज़रीना बलोची मूंखे अदी कमर वाहिद सां मिली, ऐं पाण में ॾाढी अदी कमर वाहिद सां अदी ज़रीना बलोच जी ॾाढी दोस्ती हुई। ॿ टे ॾींहं वञी उते रहंदी हुई। पाण चईंसि अदी ज़रीना तूं मूं वटि छो नथी रही? चई छा कयां आपा, दोस्ती ॾे पाण चयो आपा आपा छो थी चईसि? चई आपा इन करे चवां जो मां मुंहिंजे स्कूल जी हेड मिस्टर इहा हुई, मां उते हुअसि त पोइ आपा जी आदत पई आहे, तंहिं करे एॾी मोहबत। हिकिड़े ॾींहुं मूंखे फ़ोन कयो अदी कमर त नज़ीर ज़रीना बि थिए ऐं मां पलो थी रझां, तूं अचु। बसि पोइ त मां रक्षा में चढ़ी सिधी वियसि, जाॾे चांवरनि जी मानी पचाई, पलो सैल अॻियां अची रखियईं, ऐं पोइ मां अदी ज़रीना बलोच ऐं अदी कमर वाहिद सां गॾिजी वेही खाधो। ऐं बाक़ी न कंहिं ॻाल्हि खे न तेज़ हूंदी, सच ॻाल्हाईंदी। असांजे सीनियर सिटीज़न जी आहे, उन में हिक खे चयईं त मुंहिंजो हुन सां ॻाल्हाए, मूंखे चई तूं हुन सां छो ॻाल्हायो, ऐं मूंखां नाराज़ थी वई हली। पर इन नाराज़गी में हिकिड़ो फंक्शन हो, उन में आउं बि वेठीसि, ॿिया बि वेठा, त यकदमि उते उनखे चयईं त नज़ीर नाज़ उहा आहे असांजी ज़िंदा मिसाल जो हिन हेॾी जदोजहद कई आहे। पर जदोजहद अदी कमर वाहिद ॾाढी कई। मूंखे चयो यादि आहे जॾहिं पहिरां अमेरिका मां थी आई त मूंखे अदी ख़ैरुनिसा जाफ़िर, मुंहिंजी दोस्त ख़ैरुनिसा जाफ़िर चयो नज़ीर हिकिड़ी तव्हां पढ़ी आई आहे त ओल्ड कैंपस में रहती, छा आहे नंढिड़ो घरु, पर अहिड़ो त आर्टिस्ट कोन तरीक़े सां सभु सिंगारियल अथसि, तूं ॾिसंदीअ त अलाए ख़ुशि थी वेंदी।
पोइ वरी पोइ उन जे शायदि अदीज़ ख़ैर सां चयसि मुंहिंजे बारे में, पोइ मूंखे दावत मिली। आउं वियुसि वाकई उते उन में अदो रसूल बचपली जो बि हो, ॿिया बि हुआ, ऐं अदी ज़रीना बि हुई, ऐं कमरवाज खे ॾिठो वाकई रधे पिटाए खाराई, सभिनी जी दावत कई। हिकिड़ी न मिया ख़ूब ईंदी, खाराए ख़ुशि थींदी, खाराए ख़ुशि थींदी, ज़ोरी शरबत पियो, ही खाओ। हिकु रोज़ु दावत कई, मूंखे चई नज़ीर तूं अची थी मुंहिंजा, चई था नान वठी अचे। पोइ वरी आउं नान वठी अचि, पोइ मूंखे चई पैसा हिन जा तूं वठि, मूं चयो न इहो थिया, चई न तोखे पैसा वठणा आहिनि। बहरहाल मां चवां थी अधी कमर वाहिद जहिड़ी सचा कहिड़ा सच कहिड़ा पता उनखे ग़लति ॻाल्हि में कई चिड़ी पई, मां बर्दाश्त कान थींदी, ऐं उनखे मुंहुं ते चढ़ी कहिड़ी वॾी हुजे, कहिड़ी उन शख़्सियत हुजे, छो जो असां घणी मुलाक़ातूं गॾु कयूं, वेठासीं कयासीं, मां हुजां ॿी केरु हुजे, फौरन चई ॾींदी, पोइ केरु वणे न केरु वणे न वणे। पोइ असांजे सीनियर सिटीज़न तां कंहिं इन सां नाराज़ थी त अचणु छॾे न, पोइ आउं वेई मांसि, चई न बसि मुंहिंजी दिलि नथी चए त अहिड़नि माण्हुनि में विहां। बहरहाल जेको वञिणो सभु कंहिंखे आहे, असां बि वेंदासीं, सभु को वेंदो, पर कुझु यादूं आहिनि ऐं कुझु शख़्सियत हैसियत आहे जेकी यादूं आहिनि, से यादूं असांखे असीं उन वसीले उनखे जीआरे रखूं था जे त ज़िंदा आहियूं। इहे कहिड़ो वक़्तु हो जो उन दौर जूं औरतूं आहियूं, अदीब बि वई, ख़ैरू बि वई, अदी ज़रीना बलोच बि वई, हाणे आउं बि वञा भई हलां, जेको आस्ते सभु को वञिणो, जेके जेके आहे अदी करे नज़ीर कुरैशी आहे, ॿियूं त असांजी नंढियूं आहिनि, पर असांजे जेके दौर आहिनि न, पर बहरहाल मूंखे हिन हिते अची ॾाढी ख़ुशी थी जो अदी नज़ीर कुरैशी बि उन जी ताज़ियत ते अदी ज़रीना बलोच खे बि यादि कयो, ऐं हुनखे अदी कमर ते, इहे ॿई मुंहिंजूं दोस्तूं जिगरी, अदी ज़रीना बलोच वधीक हूंदी छो जो मूं वटि रहंदी कंदी, अदी कमर रही कान, पर हुन मुंहिंजी हमेशह मुंहिंजे लाइ, हा मूंखे सची हिकिड़ो वाक़ियो यादि आयो, पाण हुई यूनिवर्सिटी में हुते जेका सिंध यूनिवर्सिटी में त मुंहिंजो हस्बैंड जीअं मुंहिंजी असांजी अलॻि थी त उहो वियसि, हुनखे चई डॉक्टर दुरमन पठान खे मूंखे वठी अच, मां हुनखे हली चवां त मूंखे इहो परचाए ॾे, इहो ॿुधाई परी चई मूंखे परचाए ॾे। सो अब्दुल रहीम नाले चई मुंहिंजो जेको हस्बैंड हो, उन मां कावड़े असांजे फसां त डॉक्टर दुरमन खे हुनजी आदत जेका हुई न किनी, त उन ॻाल्हि मुंहिंजी ॿुधण ते मुंहिंजे लाइ घटि वधि ॻाल्हाइणु शुरू करे छॾी, यकदमि उथी खड़ी चई, हुन डॉक्टर दुरमन मूंखे चई कढ हिनखे, कढ इनखे वठी आयो आहीं, जेको हिते वेठो हुनखे हेॾो घटि वधि ॻाल्हाए त हुन माई सां सुलूक कहिड़ो कंदो हूंदो। हा इहा आहे ॻाल्हि, इहा हुन हिकिड़ी जहिड़ी रिकॉर्ड आहे ॻाल्हि, चई हिन जेको तूं इनखे वठी आयो दुरमंद जा जीअरो आहे, हल उथी निकिरो ॿुधाई कान हुन घण जहिड़ो हू वियो पिछड़ो, बहरहाल मुंहिंजी ॻाल्हि छा चवां, बहरहाल एॾी बहादुर हुई, सच चवण वारी, अहिड़ो सच असीं कोन चई सघंदासीं, असां में इहा जुरियत कान्हे, पर अलाह करे हुन असांखे एतिरी उनजे नश कदम ते हलंदे असांखे इहा जुरियत अचे, कुझु हलूं पिया, कुझु कोशिशि कंदासीं, तव्हां सभु नंढियूं आहियो, तव्हांखे बचणु घुरिजे, छो जो ज़िंदगीअ मसइला चुपचाप में दरगुज़र करण में कोन हल थींदा आहिनि, जॾहिं जदोजहद कबी आवाज़ु खणिबो तॾहिं असांखे सभु कुझु मिलंदो। ठीकु आहे, महिरबानी। आपा कमर वाहिद की शख्सियत देखते थे वे ॻाल्हाइण अञा 15 मिंट आहिनि अञा न, जेका भेण ख़ासि करे भेणुनि खे चवंदीसि, का बि भेण जेकॾहिं ईअं न चए त असांखे मौक़ो कोन मिले, पर 2 मिंट जेको बि ॻाल्हाइणु चाहे हुनखे इजाज़त आहे अची ॻाल्हाए सघे। ऐं टॉपिक फ़क़ति आपा आहे, ॿियो को टॉपिक कोन्हे। आखिरी सभिनी आयल भाउरनि भेनरुनि अवामी जमहूरी पार्टी SS असांजी शागिर्द नौजवाननि जी विंग आहे, जेके असांजा साथी भाउ भेण ऐं असांजे AJP असां सभिनी गॾियल तौरु इहो फ़ैसिलो कयोसीं, वेठा हुआसीं त असां अफ़्तार पार्टी करियूं, त मूं चयो त बसि रुॻो अफ़्तार पार्टी छो करियूं, अफ़्तार पार्टी आपा जो हींअर हेॾो सारी ॻाल्हि थी आहे, असांजी हेॾी सिंध जो हेॾो अज़ीम किरदारु जेको आहे
आउं कंदसि आपा जे लाइ कंदसि न त ख़ाली पार्टी कोन कंदसि। पोइ सभिनी दोस्तनि चयो त हली ठीकु आहे तव्हां जेको फ़ैसिलो करियो। त अञा जल्दी जल्दी में फ़ैसिलो कयोसीं त आपा जो ताज़ीती मेड़ा कुम करियो ऐं जल्दी जल्दी में तोखां तस्वीरूं घुरायूं फरीन खां यकदमि आपा जो बैनर ठारायो। ऐं बहरहाल आपा जूं हज़ारे ॻाल्हियूं आहिनि जेके कुझु ॿारनि साथियुनि भेणुनि कयूं आहिनि ऐं कुझु अञा पयूं थींदियूं ऐं कुझु करे चुका आहियूं। उहे सभु ॻाल्हियूं आहिनि त आपा हिकिड़ी इंसान दोस्त ऐं बा किरदारु ऐं बा असूल ऐं बा तालीम औरत हुई जेका चवंदा आहिनि किरदारु माण्हू मरी वेंदा किरदार न मरंदा। असां उहे किरदार थियण था चाहियूं। असांखे का बि लालच लो कोन्हे। आपा सां मुंहिंजी पहिरीं मुलाक़ात जॾहिं DN हुई ओल्ड कैंपस में वेठल हुई ऐं संध्याणी तरीक़े जी सदर हुईसि ऐं पहिरीं वईमांसि फंद वठण जे लाइ। तो ख़बर आहे आउं पुञण में होशियारु आहियां। सो पोइ वरी इन करे आउं वईमांसि। मुंहिंजो आपा मूंखे फंद ॾे फंद बि ॾिनई मूंखे पहिरियों दफ़ो जेको हुन कुर्ब ॾिनो मोहबत ॾिनी उन खां पोइ सम्झो त असांजो हिकिड़ो रुहानी ॻांढापो थी पियो ऐं रुहानी ॻांढापे जी इहा सूरत हाल वञी थी जो घर में जेका शइ पचाईंदी हुई मूं वटि खणी ईंदी हुई पाण गाॾी में उतां खां खणी ईंदी हुई मूं वटि। ऐं हाणे 2-3 ॾींहं अॻु में आउं वैसली इस्लामाबाद मुंहिंजी बदनसीबी चवां या ख़ुशनसीबी चवां मूंखे ख़बर कोन्हे त आपा मूंखां एतिरो जल्दी वेंदी हली। मुंहिंजे घर में शायदि मूं वटि हुनजी आख़िरी मुलाक़ात हुई ऐं मूंखे चई त आउं न्याज़ खणी थी अचां मुंहिंजे लाइ कजल रख। मूंखे महीनो थियो आहे मूं कजल कोन पातो आहे। महीनो थियो आहे मूं कजल आउं ॾींदी हुईमांसि कजल त चई मूंखे महीनो थियो आहे मूं कजल कोन पातो आहे। हाणे जे कजल प्रति ॾिए त आउं तोते ॾंड विझंदसि। मूं चयो आपा अच कजल खोड़ तूं कजल छा तूं अच। पोइ जेॾी महिल आई त चई तुंहिंजो घर मूंखे हेठि आहे ॾाका कोन आहिनि मूंखे गाॾी मां लही अंदरि तुंहिंजे कमरे में थी अची विया मूंखे ॾाढो सवलो थो लॻे हाणे आउं रोज़ु ईंदसि। मूं चयो आपा सदा अच पर फ़ोन करे अच। चई चयो आउं भई रोल माण्हू केॾी महिल आहियां केॾी महिल कोन आहियां तूं अचे त फ़क़ति जेॾी महिल अचे त मूंखे ॿुधाए। आपा जे लाइ लख कुर्ब लख इज़तूं ऐं पुटका कोन कंदसि ऐं रुअण कोन कंदसि छाकाणि त किरदारनि जे लाइ रोइबो न आहे किरदारनि खे ॻाइबो आहे उन्हनि जी पुठि भराई कबी आहे त हुननि जेकी कयो असां हुन अमल ते फेरा करियूं। हुननि छा कयो असां उन्हनि जी वाट खणूं। हा हुननि असांजा रिश्ता उन्हनि सां रूहनि जा आहिनि। असांजो फ़ाज़िलो रूहनि जा रिश्ता असां छो था फ़ाज़िल जे हर टाइम ते ॻाल्हि करियूं छो था असां ॿियनि अज़ीम किरदारनि जी ॻाल्हि करियूं छो अला माला आया काज़ी जी ॻाल्हि था करियूं। सभिनी किरदारनि जी जेका बि ॻाल्हि करियूं था फ़क़ति उन्हनि जा किरदार आहिनि। शख़्स त हज़ारे पिया फिरनि माण्हू त हज़ारे पिया फिरनि पर असांजा उहे रुहानी नाता न आहिनि। हिननि सां असांजा रुहानी नाता हुआ। आपा जो हज़ारे यादूं मूं वटि आहिनि ऐं आउं सोचियां पई त आउं सेड़ींदसि ऐं लिखंदसि आपा जे लाइ कुझु सो ज़रूरु आउं लिखंदसि पर हाणे आपा खे आउं बेटा ॾियां थी लतीफ़े शेर सां। अॼु पुण अखड़ियुनि सॼण पंहिंजा सारिया गिलनि था ॻोड़नि जूं बूंदूं बसि न कनि संदी सिख प्रियनि लोक ॾिठे न लाइ। के माण्हू तारीख़ थियनि था हिन घायल धरती जे सीने जी अहिड़ी गहरी चीख थियनि था जा हर कंहिंखे जाॻाए थी जा दुनिया खे बदिलाए थी। असां उहो इल्मु दोस्त माण्हू हुई। हुन इल्म जी जेका रोशनी ऐं ॾियाटी जेका ॿारी आहे न उहा इल्म जी ॾियाटी जेका आहे उहा असां खणी समाज में हली पऊं गिड़ी पऊं। असां फ़क़ति चऊं था त असांजा फ़ोटो सेशन हुजनि। ऐं यकीननि आउं पंहिंजे धरती जो कसम खणी चवां त आउं फ़ोटो सेशन में चवंदी आहियां ऐं पंहिंजी मोबाइल ई कोन कढंदी आहियां बाबा फ़ोटो सेशन में न वञो फ़क़ति उहा शइ जेका यादगिरी तौरु रिकॉर्ड रहे त असां ही रिकॉर्ड रहियो असां ही शयूं कयूंसीं। ऐं जीअं त मूं कल्ह अदा खे मैसेज कयो मूं चयो अदा तव्हां जेका आपा जी तक़रीर जेका जी ज़रीना जे हिते असां ॾियारो कयो हुन जेका तक़रीर शानदार कई आपा हिते महिमान थी अची असां वटि वेठी ऐं जेका हुन शानदार तक़रीर कई उहा असांखे रिकॉर्ड ई नथो मिले। असां हुन जी रिकॉर्ड ई थियल कान्हे तक़रीर फ़क़ति क्लिप्स आहिनि जेके असांखे मिलनि था। त इहे जेके शयूं आहिनि इहे असां खोट था महसूसु करियूं। मूं अदा खे आख़िर चया मूं चयो असांजी ज़िंदगीनि ते भरोसो न आहे। अॼु ॻाल्हायूं पिया सुभाणे हला हूंदासीं कोन हूंदासीं। घटि में घटि का शइ असांजी कंप्लीट ॻाल्हाइण में रिकॉर्ड करियो त जीअं असांजे वञण खां पोइ थोरी यादगिरी माण्हू नट हुजे त जीअं उहे शयूं रिपीट करे सघनि। ऐं सभिनी भेणुनि खे जस्ती ॾियां जेके मुंहिंजे नंढड़े सॾ ते भेणुनि जे सभिनी जे सॾ ते हिकिड़े आपा जे मोहबत में इज़त में उहा हिकिड़ी जीअं त फरीन चई वई त उहा हर किरदारु हुई। उहो माउ बि हुई उहा भेण बि हुई उहा उस्ताद बि हुई अॻवान बि हुई उहा लीडर बि हुई उहा समाज सुधारक बि हुई उहा इंसान दोस्त माण्हू बि हुई। उनजा कहिड़ा गुण ॻाए कहिड़ा ॻायूं उहा कुल बसि न इंसान दोस्त माण्हू हुई न। हा इंसान दोस्त माण्हू खे छा था असीं चई सघूं। इंसान दोस्त माना इंसान दोस्त
ऐं बल्कि आउं त नौजवाननि खे इहो दर्स ॾींदसि त असां त हलण वारा आहियूं, या हलंदासीं या वेंदासीं, जेतिरी ज़िंदगी हूंदी। हाणे तव्हांखे उहे क़दम खणणा आहिनि। हाणे नौजवान छोकिरियूं हुजनि या छोकिरा हुजनि, न्याणियूं हुजनि, असांजी शागिर्दियूं आहिनि, कोशिशि इहा करियो त पंहिंजे घर जी औरत न्याणी जेका आहे उनखे उहा तालीम ॾियो जेका आपा डॉक्टर कमर वाहिद जो मक़सदु हो, त असांजूं न्याणियूं उन जाइ ते पहुचनि। आपा सां मुंहिंजियूं हज़ारे रियाणियूं हुयूं, पर हींअर एॾो टाइम कोन्हे, छो जो रोज़े जो टाइम थियण वारो आहे। 5 मिंट आहिनि, हाणे 5 मिंट ॿिए खे थी ॾियूं भला। हाणे आउं भला रुकेश थी करियां। अदा आज़ाद खे अदा आयो आहे न, अदा रहमत कंवल, अदा शाइरी अची ॿुधायो का। अदा रहमत कंवल मूं ॾिठो आयो हो। अदा रहमत अदा आज़ाद तव्हां बि अचो, असांखे हिकु हिकिड़ी शाइरी वरी ॿुधायो। असांखे हिकु हिकिड़ी शाइरी आपा जे बेटा में हिकु हिकिड़ी शाइरी वरी ॿुधायो। अदा आज़ाद तरन सां ॿुधाईंदो, बाक़ी अदा ई ख़बर न आहे। अदा तरन सां ॿुधाईंदो या कोशिश कर असल में मुंहिंजूं प्यारियूं भेनरियूं, मुंहिंजूं माइरूं, मां हिकिड़ो अदना सां हिकिड़ो मुलाज़िम बि आहियां। अदीअ सां मुंहिंजी मुलाक़ात 4 मार्च 2018 में थी, पहिरीं मुलाक़ात। हालांकि अदीअ सां जामशोरे में जेका मुंहिंजो चाचो हिदायत प्रेम हूंदो हो, सिंध यूनिवर्सिटी जो लेक्चरर रहियो आहे, ऐं उन सां जेका पहिरीं मुलाक़ात थी त उनजो ज़िक्र कयो त मां हिदायत प्रेम अफ़सोस जो भाइटियो आहियां। ऐं उन सां मां इहो ज़िक्र कयो त अदी जेका अॼुकल्ह फेसबुक ते असां जेका अंग्रेज़ी जेका आहे सिंधी ॿोली अंग्रेज़ीअ में लिखी रहिया आहियूं, इन जे लाइ मां उनखां कारण पुछियो, पर माशाअल्लाह उन महिल जेको उन जवाबु ॾिनो मूंखे, अॼु असांजी सिंधी ॿोलीअ में जेका तरक़ी थी आहे उहा मूंखे बाक़ाइदा फेसबुक ते सिंधी लिखण में नज़र ईंदी आहे। हाणे टाइम घटि आहे, मां त हाणे घणो अदी ते ॻाल्हाए सघां पियो, छाकाणि यूनिवर्सिटी सां वास्तो रहियो आहे। बाक़ी 2 अखर मां प्यार में साईं। उजामियल अखियुनि में हो पूरियल अलाए छा, उजामियल अखियुनि में हो पूरियल अलाए छा, उकायल दिलि में हुयो रखियल अलाए छा। अञा हिक ॿिए खे पिया था पाण ॻोल्हियूं, अञा हिक ॿिए खे पिया था पाण ॻोल्हियूं, मिलियल बि लॻूं था पर विञायल अलाए छा। हुया गुल गुलाबी किताबनि में अॻु में, हुया गुल गुलाबी किताबनि में अॻु में, मिले हाणे तो बसि रखियल अलाए छा। नथो ख़ौफ़ मां को ख़त मां त खोलियां, नथो ख़ौफ़ मां को ख़त मां त खोलियां, त हूंदो पननि मंझि लिखियल अलाए छा। शाइरी जेका आहे करे चुका आहियां, जेका ॿुधायूं असांखे ॿुधायां, तरन में कोन थो ॿुधायां, ईअं थो ॿुधायां। ऐं को हिकिड़ो हवा ॿुधायो न, ऐं हवा ॿुधायो, औरत जो आहे न, ऐं हवा ॿुधायो। अमा ते ॿुधायां, अमा ते ॿुधायो। तोखे चवां जीअ मोहजी अमा, जिया 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 मोहजी अमा, तोखे चवां जिया मोहजी अमा, ओ जिया 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 मोहजी अमा, केॾा कटिया थइयो जागा, केॾा कटिया थइयो जागा, हर वेल नेण निंड्रा खा, सिर ते सठो हुई सीअ मोहजी अमा, तोखे चवां जीअ मोहजी अमा, मोहजी अमा, मोहजी अमा। ॾुरवींदा जे बचड़ा, ॾुरवींदा जे बचड़ा, कंदी केॾांहीं सॾेड़ा, ओ झुरी पवंदो हुई जीअ मोहजी अमा।
तोखे चवां जीअ मुंहिंजी अमां धिको मूंखे जिथे आयो धिको मूंखे जिथे आयो तो सीने सां लॻायो ओ मां रहां कीअं तोरीअ मुंहिंजी अमां तोखे चवां जीअ मुंहिंजी अमां ओ जीअ 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 मुंहिंजी अमां मूंखे छॾे न केॾां वञ मूंखे छॾे न केॾां वञ मूंखे छॾे न केॾां वञ अर्ज़ु मुंहिंजो हीअ मञ ओ ॾूरे मूंखां की न थिए ओ मुंहिंजी अमां तोखे चवां जीअ मुंहिंजी अमां आहियां मां तुंहिंजो नौकर आहियां मां तुंहिंजो नौकर छॾींदुसि कीन तो दर साहो सदीको तो ताहीअ ओ मुंहिंजी अमां तोखे चवां जीअ मुंहिंजी अमां थोरा तुंहिंजा न लाहियां मां थोरा तुंहिंजा न लाहियां मां गीत तुंहिंजा थो ॻायां मां ओ आज़ाद इहो आवीअ ओ मुंहिंजी अमां तोखे चवां जीअ मुंहिंजी अमां जीजल अमां मुंहिंजी अमां महिरबानी मुंहिंजी अमां जे लाइ तो मुंहिंजी अमां जे अच्छा हाणे जीरा टाइम थी वियो आहे गुज़ारिश इहा आहे त हीअ जेके अदा वेठा आहिनि हिते हिन पासे खां जेका थी वञनि बाक़ी जेके अदियूं जेके आहिनि हिते ई वेठियूं हुजनि कुझु अदियूं हिन पासे खां कंदासीं त पोइ जेको रोज़ो खोलियो इफ़्तारी थी वई हीअ अदा महिरबानी करे तकलीफ़ माफ़ कजो हिन पासे लाइ ॿार तव्हां थोरो ॿार जेके बचा आहियो न लेडीज़ सभई न अचनि ठीकु आहे बाबा जी 250 रुपया